रिकॉर्ड कराया वेंदो। इजलास में अफगान पनाहगीरन समेत सिंध में गैर मुल्किन जी आबादकारी में सिंध हुकूमत सहूलतकार रही है ऐं अफगानन समेत बिन गैर थियण जा मौक़ा फराहम कंदी रही है। अड़ी तरमीम खां पोइ सिंध हुकूमत बाइख्तियार है कि मरकज़ हवाले करण जी वफ़ाक़ी हुकूमत की साज़िश में पीपुल्स पार्टी के भाङी भाईवार करार ॾिनो वियो ऐं पीपुल्स पार्टी PTI ऐं MQM ते मुश्तमिल कमेटी के रद्द कयो वियो ऐं वफ़ाक़ी हुकूमत के इंतबाह कयो वियो त पीपुल्स पार्टी हुकूमत जी करप्शन ऐं ख़राब हुक्मरानी जी सज़ा सिंध जे अवाम खे न ॾिनी वञे। सिंध जा 6 करोड़ माण्हू सिंध जी वहदत ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदा। वफ़ाक़ी हुकूमत कराची के समुंड ऐं उन्हनि जे बेटनि ते मालिकी जी दावा करे रही है ऐं उन्हीं के सिंध जो अवाम रद्द करे थो ऐं सिंध यूनाइटेड पार्टी वाज़े थी करे त सिंध जी सामूंडी बंदरगाह ऐं उन्हनि जे वसीलनि जी अकेली मालिक सिंध हुकूमत है ऐं सिंध जो अवाम है। सिंध जो बंदरगाह ऐं वसीला सिंध जे अवाम जा उन ते वफ़ाक़ी मुदाख़लत कंहिं बि रीत बर्दाश्त न कंदासीं। सिंध यूनाइटेड पार्टी सिंध जे वहदत ख़िलाफ़ का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदी ऐं उन हवाले सां सिंध जे मुस्तक़िल रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ तोड़े ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़नि सां राब्तो करे ऐं उन्हनि खे गॾु खणी सिंध ख़िलाफ़ थींदड़ साज़िशुनि जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं सिंध जे वहदत जो एहतिसाब कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी सिंध मां मासूम नौजवाननि खे खंबे गुम करण जी सख़्त मज़म्मत करे थी ऐं सिंध जे चूंडियल नुमाइंदनि खे गुम थियल सियासी समाजी कारकुननि मुतालिक़ असेंबलियुनि में आवाज़ उथारण जो मुतालबो करे थी ऐं खंबे गुम कयल सियासी ऐं समाजी कारकुननि जी बाज़ाबीअ जो मुतालबो करे थी। दोस्तनि जी महिरबानी। बाक़ी जेके